ईरानी सदर इब्राहिम रईसी जो हेलीकॉप्टर अज़रबैजान में हादसे जो शिकार थी आहे। ईरानी हुकूमत सदर इब्राहिम रईसी से राब्तो न थियण जी तस्दीक करे छॾी। ईरानी अख़्तियारनि जो चवणु आहे त ईरानी सदर इब्राहिम रईसी जो हेलीकॉप्टर अज़रबैजान में हार्ड लैंडिंग खां पोइ गुम थी वियो आहे। हेलीकॉप्टर में ईरानी सदर ऐं संदसि वफ़द सवार हुआ, जिन जी ॻोल्हा कई पई वञे, पर अञा को राब्तो न थी सघियो आहे। ईरानी सदर इब्राहिम रईसी जो हेलीकॉप्टर अज़रबैजान में हादसे जो शिकार थी वियो आहे। ईरानी हुकूमत सदर इब्राहिम रईसी सां राब्तो न थियण जी तस्दीक कई आहे। ईरानी अख़्तियारनि जो चवणु आहे त ईरानी सदर इब्राहिम रईसी जो हेलीकॉप्टर अज़रबैजान में हार्ड लैंडिंग खां पोइ गुम थी वियो आहे। हेलीकॉप्टर में ईरानी सदर ऐं संदसि वफ़द सवार हो, जिन जी ॻोल्हा कई पई वञे, पर अञा को राब्तो न थी सघियो आहे। ईरानी घरू वज़ीर जो चवणु आहे त मौसम जी ख़राबी सबबि हेलीकॉप्टर जी ॻोल्हा में ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। इमदादी टीमुनि खे वाक़े वारे हंधि पहुचाइण जी कोशिश कई पई वञे, पर कुझु वक़्तु लॻी सघे थो। होॾां सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां ईरानी सदर जे हेलीकॉप्टर सां हादसे ते ॻणिती ज़ाहिर कई आहे। ईरानी सदर इब्राहिम रईसी जो हेलीकॉप्टर अज़रबैजान में हादसे जो शिकार थी वियो आहे। ईरानी हुकूमत सदर इब्राहिम रईसी सां राब्तो न थियण जी तस्दीक कई आहे।